केतिरा सिज लथा ऐं चढ़िया जाइ मथां पाछा वरिया ऐं वरी वरी आया। मुंहिंजे घरवारी जेका पुट जी विछोड़े खां पोइ डिप्रेशन जी मरीज़ थी वई हुई, उहा हिकु ॾींहुं उथी उन सिहतमंद माण्हू जीअं विखूं खणणु शुरू कयूं ऐं थोरो घणो ॻाल्हाइणु शुरू कयो। उनजी कुतनि में का दिलचस्पी न हुई। जेकॾहिं तव्हां जी नज़र में का शइ फुज़ूल हुजे त पोइ उहा दिलि ते बोझ हूंदी आहे। हिन खे कुता सदाईं कुता नज़र आया। कुतो माण्हू जो मुतबादिल नथो थी सघे जेसीं तव्हां उनखे माण्हू जी नज़रुनि सां ॾिसंदा। हिकु ॾींहुं हुन चयो, घर ख़ाली थी वियो आहे। हिन जे अहिड़े सवाल ते मुंहिंजे तसवर में कुता भौंकण लॻा। जाइ जो मथियों नामुकमल हिसो ठाराए हाणे नंढड़े पुट जी शादी करायूं। हिन ॻाल्हाईंदे चयो, हू जवान थी चुको आहे, घर में थोरी रौनक थी वेंदी। मूं हुन सां हा में हा मिलाई। हा, कुंवार ॾिठी अथई? मूं सवाल कयो। पंहिंजे कुटुंब में केतिरियूं ई नौजवान छोकिरियूं आहिनि? हिन चयो। मर्ज़ी पुछी छोकिरी जी चूंड करे सघिजे थी। मूं कुझु देरि लाइ उन जे मुंहं में ॾिठो। हाणे उन जे मुंहं में रौनक वरी आई हुई। वरी बि तुंहिंजी नज़र में का हुजे त ॿुधाए, मूं पुछियो। हूअ उदास थी वई ऐं चयो, घणनि ॾींहंनि खां पंहिंजनि सां वास्तो ई न पियो आहे, पर कंहिं मासात सां शादी करे त सुठो थींदो। मूं एतिराज़ु कयो। पंहिंजनि में शादी कराइण चङो कमु न आहे, किथे धारियनि में ॾिसी था वठूं। हिन वधीक कुझु न ॻाल्हायो ऐं वापसि बिस्तरे ते लेटी पई। मूं वटि एतिरा पैसा कठा थी चुका हुआ जो जाइ जो मथियों हिसो मुकमल कराए पुट जी शादी कराए पिए सघियसि। नेठि हिकु ॾींहुं मिस्त्री ऐं मज़दूरनि जो बंदोबस्तु कयो। मथीं जाइ जो कमु शुरू थियो त ॼण सूज़न एतिराज़ु कयो। उन जा कुझु बच्चा जवान थी चुका हुआ। हिकु कारे रंग जो कदावर कुतो मज़दूरनि ते ईअं भौंकण लॻो ॼण कंहिं उन जे मुल्क ते कब्ज़े करण जी कोशिश कई हुजे। मज़दूर ऐं मिस्त्री पासे ते थी बीही रहिया। या कुतनि खे कढो या असांखे कढो, वॾे मिस्त्री चयो। को बंदोबस्तु कयूं था जीअं तव्हां बि रहो ऐं कुता बि रहनि, मूं खेसि दिलिजाए ॾींदे चयो। मिस्त्री मूंखे अजब मां ॾिठो ऐं चयो, तव्हांखे कॾहिं कंहिं कुते चक न पातो आहे? कुता मालिक खे न पर माण्हू खे चक पाईंदा आहिनि, मूं चयो ऐं मिस्त्री मज़दूरनि समेत खिलण लॻो। आख़िर घणी सोच वीचार खां पोइ फ़ैसिलो कयो वियो त सूज़न खे छॾे बाक़ी कुतनि खे जाइ मां कढियो वञे। उहे 6 कुता हुया। हिकु डिघो कारो कुतो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ रंगनि वारा कुता। हिकु पधी कुतो बि हुयो जेको माउ जियां नासी रंग जो हुयो। मूं कुतनि खे पोयां गाॾी में वेहारियो ऐं टूल प्लाज़ा खां अॻिते जिते अॻवाननि जा होटल हुया उते छॾे ॾिनो, उन ख़्याल खां त खेनि उते हॾा वधीक नसीब थींदा। जॾहिं उन्हनि खे कार में खयों पिए वियासीं, उहे ॾाढा ख़ुशि थिए नज़र आया। वात खोले सहकी कॾहिं हिकु ॿिए ॾे कॾहिं असां ॾे ॾिसी रहिया हुया। इंसान प्यार खे प्यार सम्झी पोइ बि प्यार करे थो। कुतो प्यार खे प्यार सम्झी प्यार नथो करे। उहो ई सबबु आहे जो बेवफ़ाई इंसाननि वटि नज़र अचे थी, कुतनि वटि न। असीं प्यार जे बदिले प्यार घुरंदा आहियूं। प्यार मोटी न मिलंदो आहे त अहिड़ी सूरत खे बेवफ़ाई चवंदा आहियूं। कुतो प्यार करे प्यार न घुरंदो आहे, उन करे उहो मालिक खां कॾहिं नाराज़ न थींदो आहे। कुते लाइ प्यार जी हिकु बुचकर उन जे पुछ लोॾण लाइ काफ़ी हूंदी आहे। जॾहिं कुतनि खे अफ़गान होटल जे भरिसां छॾे हलण लॻासीं त उहे कार जे कढ लॻा ऐं पोइ पोयां बीही ईअं ॾिसण लॻा ॼण असां उन्हनि सां भोॻ कयो हुजे ऐं थोरी देरि में मोटी उन्हनि खे वठण ईंदासीं। मथे नामुकमल जाइ जो कमु 5 महीना हलियो। कॾहिं वक़्तु ईअं वॾो थी वेंदो आहे जो गुज़रण जो नाव ई नाहे वठंदो ऐं कॾहिं ईअं नंढो चपटी सां गुज़री वेंदो आहे। उहो असांजो ॾुखियो ऐं सुखियो वक़्तु हूंदो आहे। सुखियो वक़्तु विसरी सघे थो, ॾुखियो वक़्तु कॾहिं न विसरंदो आहे। मूंखे ॾुखिया वक़्त ईअं यादि आहिनि जो उन्हनि में सुखे वक़्त जी का विथी नज़र नथी अचे। जाइ ठाराइण खां पोइ जाइ ठाराइण पाण खे ड्राहिण आहे। जाइ जो कमु हलियो त ख़फ़ो वधी वियो। गोड़ वधी वञे थो त तव्हांजा कन गोड़ सां ठही वेंदा आहिनि ऐं गोड़ महसूसु न थींदो आहे, पर वरी जॾहिं ओचितो गोड़ रुकिजी वञे त महसूसु थींदो आहे केॾो न गोड़ हुयो। 5 महीना ईअं गुज़रिया। गोड़ जो अहसासु तॾहिं थियो जॾहिं कमु मुकमल थियो।
उन अरसे दौरान सूज़न अकेली थी वई। हूअ ॾाकण चढ़ी मथे वेंदी हुई ऐं मज़दूरनि जी अच वञ ॾिसी वापसि मोटी ईंदी हुई। हिन जो घणो वक़्तु ॿाहिरि गुज़रण लॻो। सफ़ा मेरी थी वई हुई। ॿाहिरिएं दर जी मरमत थी वई, जंहिं करे उन मां अचण वञण जी विथी न बची। सूज़न राति जो दर ॿाहिरां बीही बीही मख़सूस आवाज़नि में घरघराईंदी हुई ऐं असां दर खोले अंदरि अचणु ॾींदा हुआसीं। ॾींहं जो जीअं मज़दूर ईंदा हुआ त उहा ॿाहिरि हली वेंदी हुई। जॾहिं जाइ मुकमल थी त उहा हिकु वणंदड़ जाइ हुई। उन जा रंग ऐं रूप उहो चई रहिया हुआ त पुराणनि यादुनि खे विसारे नई ज़िंदगी जी शुरूआति कयो। मुंहिंजे पुट जी लॉ कॉलेज में दाख़िला थी, जेका इंग्लैंड जी यूनिवर्सिटी सां लाॻापियल हुई। उन कॉलेज में ॿ माण्हुनि जा पुट तइलीम हासिल कंदा हुआ। हिन जी दोस्ती हिकु वॾेरे जे पुट सां थी। उन खेसि तोहफ़े में हिकु गुलर ॾिनो। उहो सुठे नस्ल जो गुलर हुयो। वॾेरे जे पुट खेसि ॿुधायो त हिन उहो अहिड़े शख़्स खां वरितो हो जेको कुते खे रंग ॾेई हिन खे वॾी रक़म एवज़ विकिणी वियो हो। उन जॾहिं कुते खे वेंझारियो त रंग लही वियो। उहो ॾिसी हिन जी दिलि टुटी पई ऐं हाणे हू हिकु ॿियो कुतो वठंदो जंहिंजो रंग पको हुजे। हिन उहो बेकार सम्झी मुंहिंजे पुट खे ॾिनो, पर गुलर बेकार न हुयो। वक़्तु साबित कयो त उहो कुतो न पर सफ़ा बघड़ हो, जंहिंखे कंध ते शींहं जहिड़ा वार हुया। वॾो थियो त ज़ंजीर विझी ॿाहिरि घुमाईंदा हुआसीं। ईअं हलंदो हो जो ज़ंजीर झलींदड़ उन पोयां घेलबो ईंदो हो। लॻंदो हुयो ज़ंजीर छिॼी पवंदो ऐं हू आज़ादु थी हर शइ ड्राहे विझंदो। रोड ते साम्हूं ईंदड़ माण्हू ख़ौफ़ खां ॾिसी पासे ते थी वेंदा हुआ। उन जी उमिरि अञा एॾी वॾी न हुई, जवानी जी हदुनि खे न छुहियो हुयाईं। मुंहिंजो पुट उन खे राकू चई सॾकंदो हुयो त कुतो तेज़ डुकंदो हिन खे चंबड़ंदो हुयो। हिकु सुठे नस्ल जो कुतो हुजण जे करे उन जी खाद खुराक जो बंदोबस्तु बि अहिड़ो ई कयो वियो। खेसि ख़ासि कुतनि वारो खाधो ॾिनो वेंदो हुयो, जेको इंसान जे खाधे खां बि महांगो हुयो। ऐं पोइ जीअं वक़्तु गुज़रियो त घर जे पकल खाधे ते हेरायो वियो। सूज़न राकू खे हसरत मां ॾिसंदी हुई। उन जा नाज़ ऐं नख़रा ॾिसी खेसि अहसासु थींदो हुयो त हाणे उन जी घर में का हैसियत न रही आहे। हूअ परियां बीही वात चिॿो करे ईअं ॾिसंदी हुई जीअं पंहिंजी क़िस्मत ते रोअंदी हुजे। उहा कॾहिं राकू जे वेझो अची उन खे सूंघंदी हुई ऐं पोइ पुठि ॾेई टंगू खोले बीहंदी हुई। राकू उन ते चढ़ण जी नाकाम कोशिशि कंदो हो। उहो नंढी उमिरि जो नान तजुर्बेकार कुतो हो। सूज़न केतिरा दफ़ा कोशिशि कई त राकू उन जे वेझो अचे, पर उन खे मायूसी थी। पोइ सूज़न ॼण घर खे विसारे छॾियो। उहा रौलाक कुतनि सां गॾु घुमंदी हुई ऐं टाउन में मज़दूरनि जे होटलनि ॿाहिरां उछलायल हॾा खाई गुज़र कंदी हुई। राकू जे घर में अचण खां पोइ हर को सूज़न खे विसारे वेठो। उहा यादि तॾहिं आई जॾहिं 15 ॾींहं मुसलसिल घर न आई। ख़बर न आहे सूज़न किथे आहे। मुंहिंजे पुट हिकु ॾींहुं ध्यानु छिकायो। मूं चयो किथे टाउन में हूंदी ऐं पाण ई घर मोटी ईंदी, पर मुंहिंजे पुट ॿुधायो मूं टाउन में ॻोल्हियो आहे, उहा किथे बि नज़र न आई आहे। मूंखे महसूसु थियो त का शइ गुम थी वई आहे। पोइ महीनो गुज़री वियो ऐं केतिरा ई महीना उहा वापसि न आई। मूंखे लॻो को मज़दूर उन खे हेराए पाण सां खणी वियो आहे। टाउन में ठहंदड़ जाइनि ते लातदाद सिराइकी मज़दूर कमु कंदा हुआ ऐं उहो कंहिं सिराइकी मज़दूर जो कमु हो जेको या त उन खे ॻोठु खणी वियो आहे या वेंझारे साफ़ करे एम्पेरस मार्केट में लॻंदड़ कुतनि जी बाज़ार में विकिणी आयो आहे। शइ जी अहमियत जो अहसासु उन जे विञाइजी वञण खां पोइ थींदो आहे। उहा मुंहिंजे विछड़ी वियल पुट जी निशानी हुई। उहो सोचे मूंखे अहसासु थियो त मूं उन सां इंसाफ़ न कयो आहे। उन जी सफ़ाई ऐं हिफ़ाज़त करणु घुरिबी हुई। मूंखे केतिरा ई ॾींहं उहा मेरी कुती यादि करे मानी मां सवादु न ईंदो हो। मूं पंहिंजे कननि वटि चिचड़ महसूसु कया ऐं लॻो वारनि में सुर सुर थी रही आहे। मुंहिंजे विछड़ी वियल पुट
जेरे ई ॿाहिरें दर साम्हूं गुल महेरी जा वण हया हुआ। असां उन्हनि वणनि जी हिफ़ाज़त करे न सघियासीं। उन्हनि गुल ॼण छॾे ॾिना ऐं पन छणी ईअं सुकी विया जीअं मुंहिंजे पुट जे ॾुखनि में ख़ुदकशी कई हुजे। घर में हिन जूं छॾियल शयूं घणा ॾींहं महफ़ूज़ न रहियूं। शायदि उहा असांजी लाशऊरी कोशिशि हुई त उहे सभु शयूं ज़ाया थी वञनि, छो जो जॾहिं बि उन्हनि शयुनि खे ॾिसंदा हुआसीं त रोअण वेही रहंदा हुआसीं। गुल महेरण जे ॻाढ़नि गुलनि जो दर्द रत जियां जिस्म मां टिमंदो हो। मां केतिरा ई ॾींहं उन जा कपिड़ा अखियुनि ते रखी रोअंदो हुयुसि। पोइ उहे कपिड़ा ग़रीबनि खे विरहाए ॾिना विया। का उन जे इस्तेमाल जी शइ ॾिसंदो हुयुसि त परे भॼी वेंदो हुअसि। उहो सोचे त हर वक़्तु रोअण जो वक़्तु न हूंदो आहे। दुनिया जो ख़्वालु कॾहिं ख़ाली नथो रही सघे, छो जो ज़ख़्म बि ख़्वालु आहे जेको भरिजी वञे थो। सूज़न जूं यादूं मुंहिंजे पुट जूं यादूं आहिनि ऐं माज़ी जी भोंक हाल जी निंड फिटाइण लाइ काफ़ी आहे। नस्ल जो साह वारे जी शख़्सियत ते वॾो असरु आहे। थूहर मां थूहर पैदा थींदो आहे त उन में कंडा ज़रूरु हूंदा आहिनि। गुलनि वारा ॿूटा पैदा कनि था। सुठे नस्ल जो कुतो बाइख़्लाक़ थिए थो। उन में उथण वेहण जूं आदतूं बि ॿियनि खां मुख़्तलिफ़ थियनि थियूं। मां घर जे दर ॿाहिरां अची बीहंदो हुयुसि त राकू डुकंदो ईंदो हुयो ऐं पुछ लोॾे अजीब आवाज़ में घर वारनि खे सॾु कंदो हो त अचो दर खोलियो। दर खां दाख़िल थींदो हुअसि त हू पेरनि ते मथो रखंदो हो। हिन खे परे थियण जो इशारो ॾींदो हुयुसि त दिलि में इन कंदो हो ऐं परे हटी बीही रहंदो हो। ॿोड़ में मानी भोरे अॻियां रखंदो हुयुसि त मूं ॾांहुं ॾिसंदो हो। हिन खे हथ जे इशारे सां खाइण जी इजाज़त ॾींदो हुयुसि त हू खाइणु शुरू कंदो हो। को धारियो दर ते ईंदो हो त हू भौंकणु शुरू कंदो हो। दोस्त या पंहिंजो माण्हू दर टपी ईंदो हुयो त उन खे सुंघी सुञाणप महफ़ूज़ कंदो हुयो ऐं जॾहिं साॻियो शख़्स ॿीहर ईंदो हो त उन खे सुञाणे परे खां पुछलो ॾींदो हो। उन अरसे दौरान मुंहिंजे पुट वकालत जो इम्तिहान पास कयो ऐं इंग्लैंड जी हिकु यूनिवर्सिटी खां उन जी डिग्री आई। मां हाणे कैनेडा वेंदसि, हिन चयो। उते उन डिग्री जो क़दुरु आहे। मूंखे सवलाई सां नौकरी मिली वेंदी। पोस्ट ग्रेजुएशन कंदसि। मां हिन जा इरादा ॾिसी मायूस थी वियसि। तोखे ओॾांहुं वञणु न ॾींदसि, मूं चयो। हिते का नौकरी ॾिस। हिन जे मन में का ॿी ॻाल्हि हुई। हिन हा कई पर मूंखे लॻो दिलि सां हा न कई अथसि। असां अकेला रहिजी वेंदासीं। मूं हिन खे हिकदमि वराणियो। मां तोखे पाण सां गॾु वठी वेंदसि। हितां जी ज़िंदगी खां बहितर आहे। न, मूं चयो, पंहिंजी धरती न छॾींदसि। मां उन लाइ पुराणियुनि सोचुनि जो मालिक हुयुसि। हिन पंहिंजो इरादो बदिलायो। थोरी कोशिशि कयई त खेसि NGOs में सुठी नौकरी मिली वई। NGOs जो सरबराह हिकु रिटायर्ड चीफ जस्टिस हो ऐं उहा माण्हुनि जी भलाई लाइ हुई, जंहिंमें खेनि क़ानूनी मदद कई वेंदी हुई। मुंहिंजे पुट जी पघार लॻभॻि मुंहिंजी पघार जेतिरी हुई। घणे वक़्त खां पोइ मूं पंहिंजी घरवारी जे मुंहं ते मुर्क ॾिठी। हू आई ऐं सलाह ॾिनई, हाणे हिन जी शादी थियणु घुरिजे। पर किथां? मूं चयो, किथे उन छोकिरी पसंदि कई आहे त ॿुधाए। हिन का अहिड़ी ॻाल्हि त न कई आहे। मुंहिंजी घरवारी चयो, छोकिरी असांखे ॻोल्हणी पवंदी। छा हू राज़ी आहे? मूं चयो, राज़ी छो न हूंदो। मुंहिंजी घरवारी चयो, हाणे हिन जी उमिरि आहे, का कुंवार ॻोल्हणी पवंदी। मूं महसूसु कयो मुंहिंजी घरवारी जी नज़रुनि में का छोकिरी ज़रूरु आहे। पोइ ॾिस का कुंवार। मूं चयो, पुट खे बि ॾेखार। जेकॾहिं ॻाल्हि ठही थी वञे त देरि न करणु घुरिजे। मुंहिंजी घरवारी उन लाइ कुंवार ॻोल्ही जेका हिकु ॻोठाणी छोकिरी हुई। घणो पढ़ियल न हुई पर ज़हीन हुई ऐं उहा छोकिरी जॾहिं मुंहिंजे पुट ॾिठी त खेसि पसंदि आई। शादी जो बंदोबस्तु कयो वियो। घर खे हिकु हफ़्ते लाइ तालो हणणो पियो। ड्राइवर जेको चौकीदारी बि कंदो हुयो, उहो असां सां गॾु ॻोठु हलियो। घर सफ़ा ख़ाली थी वियो ऐं राकू अकेलो रहिजी वियो।
मसइलो थी वियो त उनखे ॻभो केरु ॾींदो। भरिसां घर वारे खे अर्ज़ु करिणो पियो त उहे भित वटां कुझु खाधो घर जे पधर में एसि ताईं उछलाईंदा रहनि जेसि ताईं वापसि न अचूं। पाड़ेसिरी हिकु सुठो माण्हू हुयो। उहा हामी भरी त जेतिरो थी सघियो भित वटां खाधो उछलाईंदो, बाक़ी अॻिते कुते जी क़िस्मत। हिकु पाणी जो वॾो टप भरे छांव में रखियो वियो ऐं पोइ असां पंहिंजे अबाणे शहर रवाना थियासीं, जितां ॼञ वठी ॻोठु वञिणो हुयो। शादी जी सुठी तक़रीब थी। जॾहिं हिकु हफ़्ते खां पोइ कुंवार वठी घर पहुतासीं त राकू परेशान थी रोअण लॻो। उन सम्झियो हो त असांखे सदाईं लाइ क़ैद करे छॾे हलिया विया आहियूं। उहो जज़्बात जी शिदत खां टपो ॾेई मुंहिंजे पुट खे चंबिड़ियो ऐं पोइ उनजे पेरनि ते मथो रखी लेटी पियो। मुंहिंजी हुश हुश करण ते उथियो ऐं कुंवार खे सूंघण लॻो। हू अलाए कीअं सम्झी वियो त उहा मुंहिंजे पुट जी कुंवार आहे। हुन संदसि पेर सूंघिया ऐं वरी पेरनि में लेटियो पियो। कुंवार कुतो ॾिसी ढिनी ऐं परेशान थी वई। असांजे सम्झाइण ते उहा सामत में अची वई। मुंहिंजी घरवारी उनखे अंदरि वठी वई। मूं पधर जो जाइज़ो वरितो। सॼो पधर खाधे सां भरियो पियो हो। हर जाइ ते प्लास्टिक जी थेलियुनि में चांवर, बोड़, मानी, हॾा उछलायल हुया। मूं मथे कंध करे पधर में बीठल वण ॾिठो। केतिरनि ई प्लास्टिक जूं खाधे सां भरियल थेलियूं ॾारनि में लटकी रहियूं हुयूं। पाड़ेसिरी वाह जो हक़ निभायो हुयो। सॼो पधर ऐं वण खाधे सां भरिया पिया हुया। राकू बि ख़ूब खाधो हुयो। हिन जी सिहत ते को फ़र्क़ु न पियो हो। मां पाड़े वारे जा थोरा मञा तव्हांजा लख कुर्ब जो कुते जो एॾो ख़्यालु रखियो। मूं खेसि चयो, कुते जी अहमियत तव्हां खां घटि न आहे। पाड़ेसिरी चयो, उहो कीअं पिए थी सघियो त तव्हां चओ ऐं असां कुते जो ख़्यालु न रखूं। मूं उन ॻाल्हि ते टहक ॾिनो। तव्हांजे घर में कुतो हुजे त माण्हू तव्हां सां हुजत कंदा, छो जो उन्हनि जो ख़्यालु हूंदो आहे त जंहिं घर में माण्हुनि सां गॾु कुता रहनि उते घर में रहंदड़नि ते कुतनि जो असरु हूंदो आहे। उन करे उहे का बि हुजत दिलि में न कंदा। माण्हू मौसमुनि जी तारीफ़ कंदा आहिनि। मूं कॾहिं बहार खे महसूसु न कयो, पर ज़िंदगी में बहार जी मौसम तॾहिं महसूसु थी जॾहिं सख़्तु गर्मी जी मौसम में हिकु ॿारड़ी ॼाई। उहा घणे वक़्त खां पोइ असांजे कुटुंब में ॼमंदड़ ॿार हुई। हिकु नंढी ख़ूबसूरत छोकिरी जेका ॼमण जे कुझु ॾींहं अंदरि मुरकण लॻी त सभु ॾुख दूरि थी विया। सभु नंढड़ीअ जे टहल टकोर में लॻा पिया हूंदा हुआ। दवा, दरमल, वैक्सीन, बीमारी बड़ी, हर को उन लाइ फ़िक्रमंद हूंदो हो। या ख़ुदा नंढड़ी खे ख़ुशि रखजांइ, मुंहिंजी घरवारी चवंदी हुई। उनखे हयाती ॾिजांइ। मां चवंदो हुयसि मुंहिंजो पुटु ऐं उन जी घरवारी ॾाढा ख़ुशि हुआ। नंढड़ी ईअं वधण लॻी जीअं उहा धरती में पोखियल वल हुजे ऐं असांजे वजूदनि खे विचड़ंदी वञे थी। उन वेहण सिखियो, बांबड़ा पाता ऐं भितियुनि खे हथ ॾेई हलण लॻी। राकू सभिनी खां विसरी वियो। न उन खे वक़्त ते मानी मिलंदी हुई, न साफ़ पाणी। उन जा वार मिटी थी विया ऐं छणण लॻा। पधर में उन जे भुजनि जा मचा पियल हूंदा हुया ऐं पेरनि में विचड़ी घर में दाख़िल थियण सां हेॾां होॾां पिया उॾरंदा हुया। हू ईंदे वेंदे असांजे पेरनि ते कंध रखी रस्ते में लेटी पंहिंजो ध्यानु छिकाइण जी कोशिशि कंदो हो। मुंहिंजो पुटु हिनखे लत जे इशारे सां परे कंदो हो। हुश, हू चवंदो हुयो, हट हितां। कुतो पासे ते पुछ लोॾे उनखे ॾिसंदो हो। कुतो कॾहिं बि मालिक सां नाराज़ न थींदो आहे। तव्हां भल उन सां नफ़रत कयो, उहो पुछ लोॾण न छॾींदो। कुते जे रवैये जो इज़हार उन जे पुछ लोॾण में हूंदो आहे। धारीअ ते भौंकंदो त उन जो पुछ सख़्तु थी वेंदो। पंहिंजे ते उन जो पुछ लोॾंदो। प्यार मुफ़ाद ॾिसंदो आहे। उहो ॾिसंदो आहे त प्यार करण लाइ कहिड़ी शइ खे अवलियत आहे। जॾहिं तव्हां दिलि घुरियल शइ खे प्यार कंदा आहियो त पोइ दिलि खोले प्यार कंदा आहियो। प्यार जो मिक़दार आहे, ख़र्च वञे त बाक़ी न बचंदो आहे। जीअं हवा जाइ वलारींदड़ आहे, ईअं प्यार दिलि वलारींदो आहे। जेतिरी जाइ हूंदी ओतिरी हवा हूंदी ऐं जेतिरी दिलि हूंदी ओतिरो प्यार हूंदो।
राकू लूसी गिदड़ वांगुरु कार जे हेठां लिकियो पियो हूंदो हुयो। उन वटि मायूसी ऐं नफ़रत जनम वरितो, जंहिं करे ईंदड़ वींदड़ ते भौंकण लॻो। जॾहिं असां ड्राइंग टेबल ते खाधो खाईंदा हुआसीं त सफ़ा उन वक़्तु वॾे आवाज़ में भौंकणु शुरू कंदो हुयो। लॻंदो हुयो उहो भौंके त दर ॿाहिरां कंहिं ईंदड़ वींदड़ ते थो, पर उहो भौंके असांजो ध्यानु छिकाइण लाइ थो ऐं ॻभे टुकर लाइ। नंढड़ी जॾहिं थोरी वॾी थी त उन पधर में वञणु शुरू कयो। राकू खे ॾिसी उहा ख़ुशि थींदी हुई। राकू उन खे ॾिसी कार हेठां निकिरी संदसि पेरनि में लेटी पवंदो हुयो ऐं हूअ हिन जे वारनि में हथ फेरींदी हुई। राकू कॾहिं उन साम्हूं वार छंडे निछ ॾींदो हुयो त असां नंढड़ी खे परे करे वठंदा हुआसीं त मतां उन खे वार या निछ जो को जरासीम न लॻे ऐं मतां बीमार थी पवे। कॾहिं राकू खे लत हणी नंढड़ी खां परे कंदा हुआसीं त हू कावड़ कंदी हुई। सॼे पधर में खाधो फैलियल हूंदो हो। पारूथो बदबूदार खाधो उन अॻियां उछलायो वेंदो हो, जंहिंखे सूंघी हू परे भॼी वेंदो हो। मां कॾहिं ताज़ी मानी रस में भोरे ॾींदो हुयसि त हू ख़ुशी सां खाईंदो हो। मां महसूसु कंदो हुयसि त उन जूं अखियूं मूं पोयां घुमंदियूं हुजनि। उन खे मुंहिंजे खाधे जो इंतज़ारु हूंदो हो ऐं मां कोशिशि कंदो हुयसि त हू बुख न मरे। जॾहिं मूंखे पोटो ॼायो त उहे ख़ुशियूं ऐं उदासी जा गॾियल लम्हा हुआ। ख़ुशी उन ॻाल्हि जी हुई त अणॼायल पोटे जी शिकिल सफ़ा मुंहिंजे मोकिलाए वियल पुट जहिड़ी हुई। महसूसु थी रहियो हो त उहो मोटी आयो आहे ऐं उदासी उन करे हुई जो मुंहिंजे नंढड़े पुट जी कैनेडा वञण लाइ तयारी मुकमल थी चुकी हुई। हू घणे वक़्त खां उन कोशिश में हुयो त खेसि मिलियल क़ानून जी डिग्री जे आधार ते कैनेडा जी शहरियत मिली वञे। हू इंटरव्यू में पास थियो ऐं पंहिंजा कागज़ जमो कराए छॾियईं। कुतो नाफ़रमान थी सघे थो जॾहिं तव्हां उन सां हद खां वधीक प्यारु कयो। मूं राकू खे भौंकंदे ॾिसी 2-4 दफ़ा पादर ॾेखारियो हुयो त हू हीसिजी चुप थी वियो हो। तव्हां औलाद खे कुतनि सां भेटे नथा सघो, छो जो औलाद बाग़ी थी पवे त कुता उन्हनि खां पनाह वठंदा आहिनि। दुनिया में को कुतो अहिड़ो बि हुयो जेको मालिक जे भूंडे ॼण सां मरी वियो। के कुता अहिड़ा बि आहिनि जेकी झंग में इंसान खे ॾिसी शर्मीली औरत जियां वणनि पोयां लिकी पवंदा आहिनि। के कुता राग ॻाईंदा आहिनि, उन्हनि जो आवाज़ु एॾो त मिठो जो झंग में माखी जूं मखियूं उन्हनि जे राग मां माखी ठाहींदियूं आहिनि। ऐं के कुता अहिड़ा जो भौंकनि त उन्हनि जी भौंक ते दिलि फाटी पवे। नसुल जे मथां आहे। कुते जियां इंसान जा बि नसुल आहिनि। कुतो इंसान मां पैदा थियल आहे ऐं इंसान कुते मां। कुतो इंसान मां चङायूं चूंडे खणी वियो ऐं इंसान कुते जी हैवानियत में जिए थो। मूं पंहिंजे पुट खे जवाबु ॾिनो, कॾहिं बि पंहिंजो वतन न छॾींदसि। हिन बदअमनी जा सवें मिसाल ॾिना जेकी मुंहिंजे कन मां वञी ॿिए कन मां निकिरी विया। ॿिनि कननि विच में सुर्ॻु आहे जंहिं मां लफ़्ज़ अचनि वञनि था। तव्हां ॿिए कन खोले छॾींदा कयो या ॿई कन बंदि करे छॾींदा कयो। कॾहिं बि हिकु कनु खोले ॿियो कनु बंदि न कंदा कयो। लफ़्ज़नि जा माकोड़ा रस्तो मुंझण करे तव्हांजो दिमाग़ु खाई चट करे छॾींदा। मुंहिंजो पुटु उहो चई ॿार छॾे कैनेडा हलियो वियो त शहरियत जूं क़ानूनी घुर्जूं पूरियूं थी वञण खां पोइ ॿारनि खे घुराए वठंदो। मूं उन खे न रोकियो। हू जवान हुयो ऐं खेसि ज़िंदगी गुज़ारण जो हक़ु हुयो। असां पंहिंजा फ़ैसिला मड़े ॿिए जो रस्तो कीअं था रोके सघूं। ग़लति फ़ैसिला नफ़रतुनि खे जनमु ॾींदा आहिनि ऐं नफ़रत नाफ़रमानी जी सूरत में ज़ाहिर थिए थी। मां तुंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कंदसि। मूं खेसि ख़ातिरी ॾिनी। जिते ॿार पलजंदा आहिनि उते कुतो बि पलिजी वेंदो आहे। बीमारियूं कुते खां डिॼंदियूं आहिनि। कुता किनो पाणी पी ऐं पारूथो खाधो खाई सेहतमंद रही सघनि था। इंसान कुते वारी ज़िंदगी जीए हा त कॾहिं जो धरती तां नाबूद थी वञे हा। कुता कसीअ मां पाणी पीअंदा हुया ऐं जीअंदा हुया। पाणी जे नलकनि मां कसीअ जो पाणी मिली वञे थो त इंसाननि जी
लोथ बीमार थी पवे थी। कुता मरंदा आहिनि त ख़बर नाहे केॾांहुं वेंदा आहिनि। मूं कॾहिं कुतनि जो क़ब्रिस्तान न ॾिठो आहे, सवाइ हिकु क़बर जे जेका कोहिस्तान में आहे, ऐं उन क़बर में कुतनि जो नबी दफ़न थियल आहे। दुनिया इंसाननि लाइ न ठही हुई, उहा जरासीमनि लाइ ठही हुई, ऐं जरासीम इंसाननि जी शिकार में इंसाननि जो शिकार कनि था। जॾहिं मुंहिंजो पुटु कैनेडा वियो त नंढड़ी ते रोटा वायरस जो हमिलो थियो। हू ॻाढ़ी गुलाब जहिड़ी छोकिरी, हेठि सूरजमुखी जहिड़ी थी। उल्टियुनि में हिन जे पेटा पाणी निकिरी वियो, अस्पताल दाख़िल कराइणो पियो। उनजी हयाती वॾी हुई जो बची वई। कैनेडा में मुंहिंजे पुट हिकु ॿियो कानून जो इम्तिहान पास कयो, खेसि गवर्नमेंट में प्रोसिक्यूटर जी नौकरी मिली वई। उन अरसे दौरान मूंखे तमामु घणो भोॻिणो पियो। ॿार ईअं बीमार थींदा आहिनि जो उन्हनि तां थोरी नज़र हटाए त ताड़ में बीठल बीमारी उन्हनि ते हमिलो कंदी आहे। बीमारी ॿिली जीअं हूंदी आहे, जंहिंजो ध्यानु अव्हां जे ॿोड़ ते हूंदो आहे पर ॾिसंदी तव्हां जी अखियुनि में आहे। थोरी नज़र परे कयो त वटीअ में वात विझी ॿूटी खणी वेंदी आहे। बीमारी कुते जीअं इजाज़त वठी खाइणु शुरू न कंदी आहे। इंसान बीमारियुनि जो रिज़िक़ आहिनि। दुनिया जी झंग में इंसाननि जा वलर बीमारियुनि जो शिकारगाह आहिनि। मुंहिंजी घरवारी अक्सर बीमार रहण लॻी। उहा केतिरनि सालनि खां इंसुलिन ते हुई। उनखे शुगर ऐं ब्लड प्रेशर जी बीमारी ईअं हुई जीअं लूण में खंडु मिलियल हुजे। उहा सॼो ॾींहुं बिस्तरे ते लेटियल हूंदी हुई। कॾहिं पुछंदी हुई मुंहिंजो पुटु कॾहिं वापसि ईंदो। मां खेसि तिलजाए ॾींदो हुअसि जल्द ईंदो ऐं वापसि न वेंदो। कीअं न वेंदो? हू चवंदी हुई मूंखे सभु ख़बर आहे, हू वेंदो ऐं वरी वापसि न ईंदो। अहिड़ी ॻाल्हि करण खां पोइ हिन जे मुंहं ते डिघी लकीर ज़ाहिर थींदी हुई ऐं डिघे साह खणण सां मिटिजी वेंदी हुई। अराकू अकेलो ऐं निराश थी वियो हुयो, मुसलसिल भौंकंदो हो। मां जॾहिं बि घरवारी सां ॻाल्हाईंदो हुयसि त उनजी भौंक रुखणो विझंदी हुई। उनखे हाणे कढी छॾ, मुंहिंजी घरवारी चवंदी हुई। कहिड़ो ज़रूरु आहे कुतनि पालण जो? ॿार त पाले न सघियासीं, कुता पाले छा कंदासीं? अराकूअ जी भौंक दिलि फाड़े विझंदी आहे। उहो भौंकंदो हुयो त दिलि ईअं धड़कंदी आहे जीअं अंदर में को डुक भरींदो हुजे। प्यार बर्दाश्त सेखारे थो। प्यार ई आहे जेको ख़ौफ़ खां निजात ॾिए थो। तव्हां जो कंहिं शइ सां प्यारु हुजे त उन जी रड़ तव्हां जे कननि खे सुरूर ॾींदी। प्यार नाहे त साॻी रड़ कन में किली वांगुरु खुपी वेंदी। तव्हां जो अंदरु ख़ुशि आहे त हर शइ सुठी लॻंदी। ख़ुशि न आहे त चङाइनि ते बि चिड़ ईंदी। राकू सां असांजो साॻियो प्यारु न हुयो। उन करे संदसि भौंक अज़ाब में तब्दील थी चुकी हुई। मूं सोचियो हुयो जॾहिं मुंहिंजो पुटु कैनेडा खां ईंदो, उन सां अराकू बाबति ॻाल्हाईंदसि त हू वापसि वञण खां अॻु उनखे कंहिं ॿिए हवाले करे वञे। छो जो जेको पंहिंजो ख़्यालु रखे न सघे उहो कुते जो कहिड़ो ख़्यालु रखां। मुंहिंजो पुटु फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुयो। हिकु ॾींहुं उन ॿुधायो त दुनिया जा सभ खां ख़ूबसूरत कुता कैनेडा में आहिनि। तव्हांखे लॻंदो त ॼण उहे कुता आहिनि ई कोन, पर ॿिए मख़लूक आहिनि। तोखे पंहिंजे हिते छॾे वियल कुतो बि यादि आहे या न? मतां परॾेही कुतनि करे पंहिंजो ॾेही कुतो विसारे वेही। हिन फ़ोन ते टहक ॾिना। ठीकु उन वक़्तु ॼण राकू भौंकणु लॻो। मूं भौंकंदड़ राकू खे हुश्कर ॾिनी। महसूसु थियो उहो भौंकी न रहियो आहे, उहो मुंहिंजनि कननि जो वहमु हुयो। पुट जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे ख़ौफ़ वराए वियो त मतां हू उते ॿी शादी न करे। जेकॾहिं हुन ईअं कयो त संदसि ॿार केरु संभालींदो? हिकु दफ़े हुन ॿुधायो कैनेडा में सीउ एॾो थी पियो आहे जो असांजे मुल्क जो कुतो हुजे हा हिकु ॾींहं में बि जहिड़ो न रही सघे हा। मूं संदसि ॻाल्हियुनि ते एतिराज़ु कयो। तोखे सिर्फ़ु कुता यादि आहिनि या माण्हू बि यादि कंदो आहीं? हिते तुंहिंजी छॾियल कुते जी हालति ख़राबु आहे। मां उन जो वधीक ख़्यालु रखे नथो सघां। चवीं त कुतनि जी काॿाड़ी खे ॾेई छॾियां? कुतनि जी काॿाड़ी हिन खे हैरत मां रड़ कई। हा, मूं चयो आहे, ही निभागो चौकीदार जेको मूंखे चवे थो त जेकॾहिं कुते मां बेज़ार थियो आहीं त मूंखे ॾेई छॾ, छो जो मूंखे हिकु कुते जी सख़्तु ज़रूरत आहे।
जीअं उहो मां पाण वटि रखी राति जो आराम सां सुम्ही सघां। हर मज़ाक जी हद अची कुते जी शख़्सियत ते खुटे थी, छो जो कुतनि खे मज़ाक सम्झ में न ईंदी आहे। उहे हर ॻाल्हि खे सच सम्झंदा आहिनि, उन करे कॾहिं बि मज़ाक में चक न पाईंदा आहिनि। दुनिया में सुठनि इंसाननि ऐं कुतनि जी हयाती नंढी हूंदी आहे। सुठा इंसान जल्द मोकिलाए वञनि था ऐं कुतनि जी हयाती कुदरती तौरु नंढी आहे। राकू ॿारु हुयो, जवान थियो ऐं अधु वही जो हुयो, पर हिन जी उमिरि रुॻो 12 साल हुई। 12 सालनि में खेसि मादी नसीब न थी, छो जो कॾहिं घर खां ॿाहिरि निकितो ई कोन। हर तरफ़ रोलू कुता हुआ ऐं उन जो रोलू कुतनि सां लॻंदी न हुई। रोलू कुता राकू जे शख़्सियत ॾिसी परे भॼी वेंदा हुआ। ईअं लॻंदो हुयो राकू वॾे रोब ताब वारो हुजे, उन जी वर्दी खे बेज लॻल हुजनि। मुंहिंजो पुटु फ़ोन ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकु ॾींहुं ॼण फ़ोन मां ॿाहिरि निकिरी आयो। हिन ॿुधायो त जहाज़ में 18 कलाकनि सफ़र करे ॾाढो थकिजी पियो आहियां। जीअं त कैनेडा में हिन वक़्तु राति हूंदी आहे, उन करे ॾींहं जो पंहिंजे मुल्क में सुम्हणु चाहींदुसि, जेसीं वक़्तु पाण में मिली हिकु नए वक़्त में ज़ाहिर न थिए। सुम्हण खां अॻु हू माउ ऐं ॿारनि सां मिलियो। राकू हिन खे ॾिसी उबता सुबता टपा ॾिना ऐं पंहिंजी मेरियुनि टंगियुनि सां विचड़ी हिन जे शानदार कपिड़नि खे ख़राबु कयो। मुंहिंजो पुटु कुझु कैनेडा जूं ट्रॉफ़ियूं हिन आॾो उछलियूं ऐं राकू ईअं खाइणु लॻो जीअं उनखे अहिड़ियूं टॉफ़ियुनि खाइण जी आदत हुजे। हू पुछ लोॾे वधीक टॉफ़ियुनि जी फरमाइश ईअं करणु लॻो जीअं खेसि अहिड़ियूं टॉफ़ियूं रोज़ु न मिलियूं त हू मंशियात जो आदी थी वेंदो। उहा 14 जनवरी जी गरम राति हुई, जॾहिं मुंहिंजे निड़ जा पघर न पिए सुका ऐं मुंहिंजो पुटु माउ खां मोकिलाए ॿारु वठी कैनेडा रवानो थी वियो। हिन वञण वक़्तु खीसे मां टॉफ़ी कढी राकू अॻियां उछलाई ऐं राकू झटि में उहा खाई हिन खे ईअं ॾिसणु लॻो जीअं हिन लाइ टॉफ़ियूं वठणु ॿाहिरि वेंदो।